वार्ड नंबर 4 में असां रहण वारा आहियूं। असां सिंध गवर्नमेंट खे अपील आहे कि कजे त मदद कई वञे माली तौर, जीअं त पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे जेको आहे राशन तक़सीम कनि था। असां कंहिं बि पाड़े वारनि खे हिन महिल ताईं कुझु बि न मिलियो आहे। राति जो अंधेरे में 2 बजे 2:30 बजे दौरान कंहिंखे कहिड़ी ख़बर कंहिं वटि तक़सीम कयो। हिन महिल जेके बि हिते गॾु मूं सां बीठा आहिनि ॿाहिरि मौजूदु, इन्हनि मां कंहिंखे बि कुझु बि न मिलियो आहे। असांजो ॻोठु कोरिएट भांडो यूसीअ में आहे। उतड़े जेको ॻोठु मोहम्मद हसन जलवाणी आहे, उन्हनि जी का बि परगोर नथी कई वञे ऐं राशन मनपसंद माण्हुनि खे उते मिलियो आहे। वार्ड 4 में बि असांजा जेके वेठा आहिनि उन्हनि खे बि कंहिंखे बि काउंसलर नज़ीर दाहिर तरफ़ां को बि राशन न आहे मिलियो। लॉकडाउन सबबु बेरोज़गार थियल सख़्तु परेशान आहिनि। सिंध गवर्नमेंट खे अपील आहे त उन्हनि जी वार कई वञे। पंहिंजो तालके सदर साहिब खे अपील आहे त असांजे ॻोठ वारनि जी वार कई वञे। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल सगारो आवाज़ वेब टीवी। हर ख़बर खां बाख़बर रहण जे लाइ असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब